ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 240 किस्त थी वई, पर रब ने मीरा अञा ताईं कोन मोटिया। किथे ईअं त नाहे त रब ने मीरा ऐं राणे जा किरदार ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदड़ किस्तनि मां ख़तमु कया विया आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी बुनियाद रबनि, राणे ऐं मीरा ई रखी। उन सां गॾोगॾु उन्हनि जी मासूम भेण पठाणी, जेका हिन वक़्तु कमीने कमाल ख़ान जी क़ैद में आहे। जी हाँ नाज़रीन, मां तो उनखे क़ैद ई चवंदुसि, छो त कमीनो कमाल ख़ान मुड़िस जे लाइक़ ई नाहे। कमीनो कमाल ख़ान उहो बेग़ैरत ऐं वासींग नांग आहे, जंहिं ग़ुलाम जहिड़े दलाल जा रिकॉर्ड भी भञी छॾिया। जॾहिं त ग़ुलाम पंहिंजी माउ ऐं पीउ खे मारियो, पर कमीने कमाल ख़ान त रबन ऐं राणे जी मासूम भेण पठाणी सां हिक ॾींहं ते निकाह कयो ऐं साॻिए ॾींहं ते रबन जी ज़ाल, रबन जी इज़त मीरा खे अगवा कराइण में अहम किरदार हथ कयो। ना सिर्फ़ मीरा खे अगवा कयो, पर अलाए केतिरा ई एपिसोड, 40 खां वधीक एपिसोड कमीनो कमाल ख़ान मीरा जे मथां ज़ुल्म, तशद्दुद ऐं लज लुट कंदो रहियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी बुनियाद त रबन, मीरा, राणे ऐं पठाणी ई रखी, पर हाणे ख़बर नाहे त रबन ऐं मीरा जी वापसी अलाए कॾहिं थींदी, जॾहिं त राणे जा सीन भी न ॾेखारिया वञनि पिया। ॿी ख़बर त ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी, जंहिंजी 5 किस्त राति ऑन एयर थी चुकी आहे ऐं ॿी किस्त ॾिसण जे लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD टीवीअ खे। यादि हुजे त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में भी अव्हांजो मनपसंद अदाकार रबन ऐं मीरा आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु अब्बास गुल, जंहिंखे अव्हां जबल जे किरदार सां सुञाणींदा आहियो, ऐं अकबर उत्तरादी, जंहिंखे अव्हां जिन बाबा जे नाले सां भी सुञाणींदा आहियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में त ॿिया भी अदाकार आहिनि, पर ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में सिंध जा लेजेंड अदाकार इस्माइल चांडियो, एस भट्टी, रमशा शहज़ादी, अब्बास गुल, आज़म जान मेगल, अकबर उत्तरादी, आशिक नवाज़ उर्फ फनकार फटाको, जेको वलू बलोच जो तमामु ज़बरदस्त किरदार अदा करे पियो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD टीवीअ खे। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्याल। अल्लाह हाफ़िज़।